कमक नाज़रीन आगाह कयो के कराची में गुलज़ार हिजरी स्कीम 33 राजपूत सोसाइटी वेझो हथियारबंदन की फायरिंग में एक जणो मारिजी वियो है। फायरिंग में मारिजी वियल की सुञाणप आफ़ताब अहमद नाले सां थी है, जॾहिं त लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कर वियो है। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं कराची में गुलज़ार हिजरी स्कीम 33 राजपूत सोसाइटी वेझो हथियारबंदन की फायरिंग में एक जणो मारिजी वियो है। मारिजी वियल की सुञाणप आफ़ताब अहमद तौर थी है, जॾहिं त मारिजी वियल जो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कर वियो है। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं कराची में गुलज़ार हिजरी स्कीम 33 राजपूत सोसाइटी वेझो हथियारबंदन की फायरिंग में एक जणो मारिजी वियो है। तफ़सील वठंदासीं कराची में महताब शहर खां। महताब आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल बेशक तव्हांखे ॿुधाईंदो त गुलज़ार हिजरी वारे जेके राजपूत सोसाइटी सां वेझो जेको आहे हिकु शख़्स जेका फायरिंग दौरान हिकु शख़्स जेको हलाक जेको अब्बासी अस्पताल मुंतकिल कयो आहे। तव्हां ॿुधाईंदो जेको पहुचल आहे नौजवान जो जेकी शनाख़्त थी वई आहे, शनाख़्त आहे त ॿुधाए पई नालो जो आफ़ताब वलद रहो इदरीस उमिरि जेका 45 साल ॿुधाई पई जेको आहे फायरिंग दौरान नामरमाउन जी फायरिंग दौरान उते फौत थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक कार्रवाई कई पई की जांच जे लाइ हिते टीमूं जोड़े छॾियूं त इहे छा जो मामिलो आहे, छा ते फायरिंग थी आहे या वधीक अञा तफ़सील न मिली सघिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शुरुआती जेकी आहे रिपोर्ट असां एनसी दाख़िल करे छॾी आहे, वधीक जांच कई पई वञे। जी ठीक है महताब, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट्स करण लाइ।